मौलाना मुजीबुर रहमान जा बयान ॿुधण जे लाइ मौलाना साहब जो यूट्यूब चैनल ज़रूर सब्सक्राइब कंदा। जेको अंधेरी रातिन जे अंदर नमाज की तरफ़ अचे थो। अंधेरी में कहिड़ी नमाज़ थींदी आहे? अंधेरी में इशा वारी नमाज़ थिए थी, अंधेरी में फजर वारी नमाज़ थिए थी। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, जेको अंधेरी जे तरफ़, जेको अंधेरी रात जे अंदर मस्जिद तरफ़ दौड़ थो लॻाए नमाज़ लाइ वञे थो, इनखे मुबारक ॾियोसि। क़यामत ॾींहुं अल्लाह ताला इनखे नूर अता फरमाईंदो। क़बर वारी जेकी ज़िंदगी आहे, ईअं न आहे त जान छुटी वई। क़बर वारी ज़िंदगी खां बाद में हिकिड़ो सफ़र तय करिणो आहे अहले ईमान खे। उन सफ़र जे अंदरि रोशनी जी ज़रूरत आहे, रोशनी नमाज़ आहे। असां इन ई नमाज़ खां गाफ़िल लॻा पिया आहियूं। इहा गोरी बि इहा ई नमाज़ लॻंदी आहे, इशा वारी नमाज़, ऐं अहिड़ी तरह फजर वारी नमाज़। क़ुरान हकीम में अल्लाह ताला असर नमाज़ जो बि हुकुम ॾिनो आहे। असर नमाज़ खे मज़बूत सां पकड़ियो। असर नमाज़ के मज़बूत छाजे करे? इन जी ताक़ीद ज़्यादा आई आहे, इन करे इन टाइम बंदो ज़्यादा मसरूफ़ हूंदो आहे। इन टाइम बंदो ज़्यादा मसरूफ़, दुकान ते बीठल हुयो, इन टाइम रिकवरी जो टाइम आहे। इन असर नमाज़ अची वई, इन पैसा रिकवरी जो टाइम आहे। माण्हू शाम जो घर ले सौदो वठनि था, असर नमाज़ जो टाइम। मुलाज़िम जे लहण जो टाइम आहे, असर नमाज़ जो। इन करे अल्लाह ताला खे इल्मु हुयो, हे तमामु इंसान इन टाइम ज़्यादा मशगूल रहंदा। पोइ अल्लाह ताला फरमायो, असर नमाज़ जी पारत अथव। असर मां मुराद टेपरी नमाज़ आहे। इन नमाज़ जी पारत अथव, इनखे मज़बूती सां पकड़ियो। छाजे करे? इन टाइम बंदो ज़्यादा मशगूल हूंदो आहे। काफ़ी दुकानदार वेठा आहियो हिते, तव्हांखे ख़बर हूंदी त असर नमाज़ जे अंदरि केतिरो तव्हां जेको मशगूल हूंदा आहियो, केतिरो इन टाइम सामान ॾियणो पवंदो आहे, इन टाइम केतिरी रश थी वेंदी आहे, केतिरा पैसा ॾियणा पवंदा आहिनि, केतिरा पैसा वठणा पवंदा आहिनि। इन करे अल्लाह ताला खे इल्मु हुयो। अल्लाह ताला मूंखे पैदा कयो, मुंहिंजी इब्तिदा खां वठी करे मुंहिंजी इंतिहा ताईं अल्लाह ताला खे इल्मु आहे। पोइ अल्लाह ताला फरमायो, असर नमाज़ जी तव्हांखे पारत आहे, ऐं ख़ुसूसन इशा नमाज़ ऐं फजर नमाज़। फजर नमाज़ जी त इंतिहाई जेको आहे वॾी पाबंदी आई आहे। जेको फजर नमाज़ खां रहिजी वियो, जे बंदे फजर नमाज़ न पढ़ी ऐं फजर नमाज़ कज़ा थी वई, इन खां रिज़िक बि जेको उन ॾींहुं खसियो थो वञे। छो त नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो, फजर नमाज़ खां बाद में, फजर नमाज़ खां बाद में अल्लाह ताला बंदनि जे दरमियान रिज़िक तक़सीम कंदो आहे। उहो मिलंदो कहिड़े टाइम? उहो मिलंदो बि फजर जे टाइम। हिकिड़ो टाइम मां हिकिड़ो मिसाल ॾियां थो। ॾिसो असांजो ज़हन, ॾिसो असांजी सोच। फजर नमाज़ ते असां नथा अची सघूं। उन में मां सभ खां पहिरियां पाण खे चवां, मां ऐं अहिड़ी तरह तव्हां, फजर नमाज़ में असां नथा अची सघूं। टाइम आहे 6। कंहिं मुस्लमान खे ख़बर पवे मस्तोई माला जे अंदरि 5000 जो बाचके जो फंड फिक्स 6 बजे विराइबो, तव्हांखे मां नथो चवां, सभ खां पहिरियां फस्ट मां बि उते बीठो हूंदुमि। पहिरियां शायदि मां बीठो हुजां, इन खां बाद में, मां खां बाद में पोइ शायदि तव्हांजी बि लेन लॻल हुजे। फंड जो बाचको मिले थो, पर फिक्स 6 बजे सुबुह सां असां फौरी तौर भॼंदासीं। ऐं हेॾे ऐलान थिए थो, फजर नमाज़ जे अंदरि अल्लाह ताला नूर रखियो आहे, अल्लाह ताला रिज़िक जी बरकत रखी आहे, अल्लाह ताला जन्नत जो वाइदो कयो आहे। हाणे सोचूं त साईं, जन्नत अलाए कहिड़े टाइम, नूर अलाए कहिड़े टाइम, बरकत अलाए कहिड़े टाइम। हा, बाक़ी 5000 जेको फंड जो बाचको आहे न, उहो साम्हूं कैश पियो आहे। इन जी ताक़त दुनिया जे अंदरि ज़ाहिर थी थिए त जंहिं बंदे खां फजर नमाज़ निकिरी वई, इन खां तमामु ख़ैर भलाई निकिरी वियूं। छो त उन टाइम रिज़िक तक़सीम थींदो आहे। हिकिड़ो को टाइम ठहियलु हुजे, मानी मिलंदी तव्हांखे 8 बजे, मानी मिलंदी तव्हांखे 8 बजे। उन 8 बजे वारी मानी खे वठणु वञो था 10 बजे, तव्हांखे मानी मिलंदी? मानी मिलंदी? मानी सां गॾु दड़का मिलंदा, पोइ त मानी न मिलंदी, उन सां गॾु दड़का मिलंदा त तुंहिंजी खोपड़ी ख़राब थी आहे छा भला?
टेम रूटीन थियल आहे, टेम टेबल आहे। 8 बजे वरी मानी तूं 10 बजे कीअं वठणु आयो आहे? साईं मां होटल वारी मानी जी ॻाल्हि नथो कयां, मां उन मानी जी ॻाल्हि थो कयां जंहिंजो टेम फंड वारी मानी, फी सबलीला वारी मानी, जंहिंजो हिकिड़ो टेम हुजे। मां उन जी ॻाल्हि थो कयां। 8 बजे खां 9 बजे टेम ख़तमु, त कोई 10 बजे वञे उनखे मिलंदी न मिलंदी? त अहिड़ी तरह फजर नमाज़ जे अंदरि जेको अल्लाह ताला नूर रखियो आहे, जेकी बरकत रखी आहे, उहा ॿिए के टेम में न आहे। ॿी हिकिड़ी इहा बि आज़मती ॻाल्हि आहे, फजर नमाज़ जे बंदे खां निकिरी वई, फजर नमाज़ जे बंदे खां निकिरी वई, पूरे ॾींहं जे अंदरि उनजा मामला तय न थींदा। पूरे ॾींहं जे अंदरि उनजा मामला बिल्कुलु बि तय न थींदा। जेको तव्हांजो हिकिड़े घंटे जो कमु हुयो, सॼे ॾींहं में बि उहो न थींदो। छाजे करे? हिकिड़ो बंदो अलाह सां जॾहिं तालुक़ु बणाईंदो आहे, अलाह सां जॾहिं तालुक़ु बणाईंदो आहे न, त अलाह ताला उनजा मामला आसान करे छॾींदो आहे, आसान करे छॾींदो आहे। ॾिसो अहादीस में बि ईअं आयो आहे, बंदे जा गुनाह जॾहिं ज़्यादा थी वेंदा आहिनि, बंदे जा गुनाह ज़्यादा थी वेंदा आहिनि, त अलाह ताला उनजी ज़िंदगी मुश्किल बणाए छॾींदो आहे। उनजी ज़िंदगी अंदरि कंहिं क़िस्म जी कोई बरकत हूंदी ई न आहे। कहिड़े एतबार सां? कहिड़े एतबार सां? हिकिड़े बंदे जो कमु हुयो जेको उसूली तौर ते हिकिड़े ॾींहं में थी वञे, पर ज़िंदगी अंदरि गुनाह आहिनि, ज़िंदगी अल्लाह जे हुकुम जे मुआफ़िक़ न आहे, उहो तव्हांजो हिकिड़े ॾींहं वारो कमु तव्हांजो पूरे हफ़्ते जे अंदरि बि न थींदो। इन खे चइबो आहे गुनाहगार जी ज़िंदगी जे अंदरि बरकत न आहे। इन खे चइबो आहे गुनाहनि वारी ज़िंदगी, इन खे चइबो आहे मासियत वारी ज़िंदगी। उन जे अंदरि तव्हांजा दुनिया जा मामला जेको कंट्रोल में न ईंदा, तय न थींदा। हा, कोई बंदो जेकॾहिं नेकी ते अचे थो, अल्लाह ताला जे अहकाम खे पूरो करे थो, अल्लाह ताला उनजा तमामु मामला आसान करे छॾींदो। कहिड़े एतबार सां? तव्हांजो हिकिड़े ॾींहं वारो कमु अल्लाह ताला चंद घंटनि में करे छॾींदो। कहिड़े एतबार सां? हे तव्हांजी नेकी आहे, हे तव्हांजी पावरफुल नेकी आहे। इन जे पोयां अल्लाह ताला जी मदद ऐं नुसरत थी अचे। अॼुकल्ह असां इन शयुनि खे जेको आहे फोकस नथा कयूं। अॼु असां इन शयुनि खे फोकस नथा कयूं। असांजा 5,000 रुपया गुम थी वञनि, कंहिं मुस्लमान जा 5,000 रुपया गुम थी वञनि, शायदि राति जो उनखे निंड अचे, शायदि उनखे राति जो सुकून अचे, मां सम्झां थो न ईंदो। कहिड़ी बिना ते? त रोअंदो, साईं हिन 5,000 खे वॾो टेंशन सां कमायो हुयो। जेकॾहिं 5,000 ज़ाया थी वञनि, अल्लाह जो कसम एतिरो नुक़सानु न आहे। जीअं मुस्लमान जी हिकिड़ी नमाज़ ज़ाया थी वई ऐं उन नमाज़ खे उन पंहिंजे टाइम ते न पढ़ियो ऐं नमाज़ ज़िंदगी खां क़ज़ा करे छॾियईं, इहो 5,000 खां वधीक, इहो 50,000 खां वधीक, इहो 5 लख खां वधीक तव्हांजी ज़िंदगी खे नुक़सानु आहे। छाजे करे? हिन टाइम ख़बर नथी पवे। हिन टाइम दुनिया जे अंदरि अल्लाह ताला जे अहकाम खे पूरो नथा कयूं। छाजे करे ख़बर नथी पवे? इन करे ख़बर नथी पवे तव्हांजे अखियुनि जे आॾो हिकिड़ो पर्दो चढ़ियल आहे। तव्हांजे अखियुनि जे आॾो हिकिड़ो पर्दो चढ़ियल आहे, जेको पर्दो दुनिया वारो पर्दो आहे। अनक़रीब इहो तव्हांजो पर्दो अखियुनि वारो लहंदो जंहिं टाइम तव्हां मलकल मौत खे ॾिसंदो। जेकॾहिं जंहिं टाइम तव्हां इज़राइल खे ॾिसंदो, हक़ीक़त वारो पर्दो पोइ ओपन थी वेंदो। पोइ तव्हां ॾिसंदो, यार हा हक़ीक़त में जेको साईं मुजीब रहमान चए पियो न, नमाज़ पढ़ंदो हेतिरो अजर मिलंदो, यार हीअ हक़ीक़त हाणे मुंहिंजा खुली पई आहे। जेकॾहिं रोज़ा रखंदो हेतिरो अजर, यार हीअ हक़ीक़त हाणे थी ख़बर पवे। अल्लाह ताला जे अहकाम खे मज़बूत पकड़ींदो, यार हीअ हक़ीक़त मूंखे हाणे थी ख़बर पई। इहो कहिड़े टाइम? जंहिं टाइम तव्हां मरी वियो, पोइ ख़बर पवंदी। ऐं पोइ जेको आहे न, पछताइणु, टेंशन करणु, मुसीबत करणु, या अहिड़ी तरह इसरार करणु त मां मोटी अचां, उहो सभु कुझु फुज़ूल आहे तव्हांजो। बसि